शाही उकाब डिगन परन वारे हिन पखीअ खे अंग्रेज़ी ॿोलीअ में इम्पेरियर ईगल ऐं साइंसी ज़बान में एक्विला बिलाइका चयो वेंदो आहे। हिन पखीअ जो ताल्लुक़ एक्सिपिट्रिडाए ख़ानदान सां आहे। हिन पखीअ जी जिस्मानी डेग तक़रीबन 72 खां 83 सेंटीमीटर, परनि जी मजमूई पखेड़ 190 खां 210 सेंटीमीटर, जॾहिं त नर पखीअ जे परनि जी डेग अटकल 60.9 सेंटीमीटर ऐं मादी पखीअ जे परनि जी डेग 63.4 सेंटीमीटर थींदी आहे। नर पखीअ जे पुछ जी डेग 29.2 सेंटीमीटर ऐं मादी पखीअ जे पुछ जी कुल डेग अटकल 31.1 सेंटीमीटर थींदी आहे। मादीअ जो कद बुत नर जे भेट में 10 सैकड़ो डिघो हूंदो आहे। तंहिं हूंदे बि नर ऐं मादी ॾिसण में हिकु जहिड़ा थींदा आहिनि। पाकिस्तान में इहो पखी सिर्फ़ु सियारे जी मुंद में नज़र ईंदो आहे। सिंध में ख़ासि करे वॾनि वरियासनि इलाइक़नि जहिड़ोक थरपारकर ऐं चोलिस्तान में घणी तादाद में नज़र ईंदो आहे। पंजाब खां सवाइ ॿियनि मैदानी इलाइक़नि में पिणु उॾामदे नज़र ईंदो आहे। हीउ पखी ॾींहं जो घणो हिसो वण जी टारियुनि ऐं मथांहनि चोटियुनि ते वेही गुज़ारींदो आहे ऐं बुख लॻण ते रेड़ियूं पाईंदड़ जानदार रेप्टाइल्स खे शिकार करे खाईंदो आहे। हिन पखीअ जी हद निगाह तमामु वसी ऐं परवाज़ तमामु तेज़ तर आहे। अमूमन हिकु छंब में शिकार करे माॻ ते खाई वेंदो आहे। शिकार न मिलण जी सूरत में ॿियनि उकाबनि पारां कयल शिकार पिणु फुरे खाईंदो आहे। नस्ली वाध लाइ ॿियनि पखियुनि वांगुरु शाही उकाब बि वण ते आखेड़ो जोड़ींदो आहे। अमूमन इहो पखी उत्तर जे इलाइक़नि में मुस्तक़िल तौरु ठाहियल अॻूणनि आखेरनि जी नए सर मरमत करे इस्तेमालु हेठि आणींदो आहे। मादी पखी हिकु वक़्त में हिकु या 2 बेज़ा लाहींदी आहे। हिन जे बेज़नि जो रंग अछो थींदो आहे, जंहिं ते वाङणाई भूरे रंग जा दाग़ थींदा आहिनि। आरीअ जी ज़िमेवारी नर ऐं मादी ॿिन्ही ते हूंदी आहे। जॾहिं बच्चो ॼमंदो आहे त मथे जो रंग हैडो, पुछ ते लीकूं ऐं कुल्हे ते अछा दाग़ हूंदा अथसि। वॾनि परनि जी ख़ासियत सबबि शाही उकाब आसमान ते तमामु मथां ई उॾाम बाबति मशहूरु आहे। हिन पखीअ जो ज़िक्र केतिरनि शाइरनि पंहिंजी शाइरीअ में पिणु कयो आहे। शेख अयाज़ जी वाई आहे त इश्क उकाब पखी पर ॾेही झड़प ॾेई तो झटे। इश्क उकाब पखी पर ॾेही, इश्क उकाब